के वरी डेडर करे छड़ियो खाई में ना सगन वरी जे भाजी खाइन त भाजी में वल कुमल जुआ विधियो मान न मानी खाई सगन न भाजी खाई सगन अके मारे कर मौलाना वरी जो चवन त जेकरे पानी पियूं त दिसण में पानी आ वदम वात जे वेझो कंद वरी पानी रत थी वने अरे मां खुदा जा अज़ाब त दिसो वही तजरीब मफी मौजन कल जबाल वनादा नूह निब्नहु वकान फी मासिली या बुनैयर माना हत्ता इज़ा जा अमरना वफारत नूर हजरत नूह नबी बेड़ी तैयार कई हेरो खुदा जो अज़ाब आयो आसमान मो पानी जमीन मो पानी तनूर फाटी पयो कुरान छा तो फरमाए हत्ता इज़ा जा अमरना वफारत नूर कुल नहमिल फीहा मिन कुल्लिन ज़ौजैन इत्नैन व अहलक इल्ला मन सबक अलैहिल क़ौल व मन आमन वमा आमन माहू इल्ला कलील जानवरन मा हर इंसानन मो पखिन मो जानवरन मो 40 मानो नूह नबी सा साण जानवरन मो भी जोड़ी जोड़ी खये नर माद खये सजी रूए जमीन ते मां खुदा जो अज़ाब पियो अचे हाणे बेड़ीअ में वेठो मां रब चयोमांसि त हाणे दुआ पढ़ रब कहिड़ी दुआ पढ़ा वक़ाल रकबू फीहा बिस्मिल्लाह मजरेहा व मुरसाहा इन रब्बी लग़फूरुर रहीम अल्लाह फरमायो बेड़ी भी हले पई ओडो मां खुदा जो अज़ाब भी हले पयो आसमान मो पानी जमीन मो पानी वही तजरीब फी मौजन कल जिबाल कुरान तो फरमाए वनादा नूह इब्नहु वकान फी माज़ली या बुनैयर कमाना एडो बेड़ी हले थी एडो पानी हले तो मथों भी हेठों भी नूह नबी जो पुट जबल ते बीठो आ अबे जी नजर पेजी वई सदु करे चवेस तो पुटवा रत सागिया अरे वली जो पुट नाए मुर्शिद जो पुट नाए खबर थी के जो पुटवा अल्लाह जे नबी जो पुटवा चे तो या बुनैयर कमाना ओ मुजा बचड़ा ओ मुजा लखते जिगर ओ मुजा जिगरी पुट अच माते कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह जो कलमो पढ़ पुट जो खुदा के ॾाढी कावड़ थी अज रब जो ग़ज़ब ॾाढो तेज आ छो त मां नूह नबी 950 साल तबलीग कई अच्छी दाढ़ी थी वही 950 सालन में कुल 40 मानू सुधरिया क़ाल रब्बी इन्नी दाऊत कौमी लैला व नहारा न ॾींहुं छॾियो न राति छॾी माण्हुनि जा दरवाज़ा खड़काया इन्नी दाऊत कौमी लैला व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा सब भजी वेंदा हता के मां जरे वाइज़ कंदुमि तबलीग कंदुमि इज़ा जालू असाबियहुम फी आज़ानिम कनन में आंगरियूं विझंदा मां नूह नबी जो वाइज़ भी कोन ॿुधंदा ॿुधो ॿुधो मुसलमानो हज़रत नूह नबी तो जे मौला एडा माण्हू बेग़ैरत थी विया जो मां नबीअ जो वाइज़ तो न ॿुधंदा पर फस्तग़शौ सियाबहुम मुंहुं ढके चवंदा मां नबी खे तुंहिंजो मुंहुं बि न ॾिसंदासीं ओ नाराज़ थी पियो ओ नाउमेद थी पियो ओ छा थो चए वक़ाल नूह रब्बी ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा रब कोई भी माण्हू मुते कलमो न पढ़ंदो न इन्हनि खे छॾ न इन्हनि जी औलाद खे छॾ अरे नूह नबी बेज़ार थी करे बदुआ घुरे थो उम्मत जे लाइ पर मुंहिंजो नबी त नज़र करो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हज़रत नूह नबी 950 साल तबलीग कई मुंहिंजो मिठो मोहम्मद तबलीग भी करे थो अरे नबी से के पत्थर लगा नबी से के पेशानी मुबारक मो रत निकतिया जुती मुबारक भी रंगीन थी वई नूह नबी जो मौला मुझी उम्मत ते अज़ाब आण पर असा जो नबी मिठो मोहम्मद वा जिब्रील तो जे सोना तुजी रत निकतिया अल्लाह के कावड़ वधी वई आ रब जो ग़ज़ब वधी वियो आ रुगो को लफ्ज़ बदवा जा कर त ये ताइफ जे गोठ जी चक्की खत्म कया पर मदीने वाले साईं फरमायो ना ना जिब्रील अल्लाहुम्मा दिकौमी फइन्नहुम ला यालमून जिब्रील हे मांखे नथा सुञाणन अल्लाह हिन ताइफ जे गोठ वारनि जी औलाद खे मां मोहम्मद जो क़ुरान ॾींदो ओ जिब्रील मां बदुआ वारो नबी न आहियां मां दुआ वारो नबी आहियां मां पिटण वारो नबी न आहियां साईं तोखे पत्थर लॻान साईं तुंहिंजी जुती भी गाड़ी थी वई आहे
रत पेशानी मो निकती आ सोना रुगो बदवा कर तू त रब के नूह को वधीक प्यारो आ मुझे साईं फरमा न जिब्रील जेको मुझे रस्ते में कंडा उछलाईंदो आ मां उन जे लाइ भी हिदायत जी दुआ कंदो आ मां पिटण वारो नबी न आहियां खुदा जो कसम नबी साईं जी दुआ अहिड़ी लगी मां उमिरि ते वियोसि मके मदीने अलाए केतिरनि मस्जिदुनि जी ज़ियारत के मूंखे शौक़ु थींदो हो त रोज़ नए क़ुर जे कारीअ जे पियो नमाज़ पढ़ां काफ़ी मां मदीने में मस्जिदूं घुमियुमि मके में पोइ दोस्तनि खे चवंदुमि हे काथों जा कारी साहिब आहिनि सऊदीअ में हिननि जो घर किथे आहे त मूंखे हिकिड़े अरब दोस्त हो बाबा जो रोई करे ॿुधाए अचे साईं ख़बर नथी हे उहे माण्हू थी जेके मस्जिदुनि जा पेशमाम आहिनि जंहिं ॻोठ मां नबी साईं खे पथर लॻा हा उन ॻोठ जा ताइफ़ जे इलाइक़े जा मां चयो पोइ ही मस्जिदुनि जा कारी इमाम थी विया ते नबी साईं जो दुआ कई अल्लाह हे मूंखे नथा सुञाणनि हिननि जी औलाद खे मां मोहम्मद जो क़ुर ॾींदो अॼु बि सऊदी अरब जी वॾनि वॾनि मस्जिदुनि जा क़ुर जा कारी इन ॻोठ मां आयो जातो नबी साईं खे पथर लॻा अर्ज़ पियो कयां असांखे अल्लाह साईं उहो महबूब ॾिनो हेॾो ख़ुदा जे अज़ाब जी ॻाल्हि पियो कयां नूह नबी तयार बेड़ी हले थी पुट खे चवे थो ख़ुदा केॾो बेपरवाह नबी जे पुट जी बि परवाह न अथसि परवाह कुल हुवल्लाहु अहद नथा ॻाल्हायो हाणे मानी खाधी अथव सुभाणे अल्लाहु समद चए थो मां एॾो बेपरवाह मूंखे कंहिंजी कान कोन्हे अरे ख़ुदा जो नबी आहे लूत अलैहिस्सलाम घरवारी उम्मत सां बदल हुई ज़िना में घरवारी नबी जी घरवारी पोते अची वई ख़ुदा जे अज़ाब में अची वई नबी सां गॾु बिस्तरे में सुम्हण वारी सटिजी वई हे वरी चए थो नमाज़ न पढ़ा त न पढ़ा मुर्शिद वेठो आहे पाण ई जन्नत वठी ॾींदो असांजी शिकारपुर में हिकिड़ो पीर निकितो आहे जेको माण्हुनि खे चए थो नमाज़ न पढ़ो त न पढ़ो ख़ैर आहे बसि अलाह अलाह कयो जन्नत मां वठी ॾींदोमांव पिणे जी आहे जन्नत हे वठी ॾींदो अरे इमाम हुसैन ते करबला में नमाज माफ़ न थी वरी हिते चए थो बसि अलाह अलाह कयो नमाज जो ख़ैर आहे 550 दफ़ा अलाह नमाज जो हुकुम कयो आहे क़ुर में नबी ते नमाज माफ़ न आहे चङा भला फ्री वेसि अचे हे कहिड़ो मुर्शिद आहे जेको नमाज लाइ झले थो असां नमाज पढ़ंदासीं असां हक़ वारी जमात जमीयत उलमा इस्लाम में ईंदासीं नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर ॾिसो ॾिसो नबी आहे नबी जी घरवारी सटिजी वई अरे हे दशा पर इब्राहिम अलैहिस्सलाम नबी आहे पर पीउ मुस्लमान आहे सटिजी वियो वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़ुन नबिय्या इज़ क़ाल लिअबीहि या अबति लिम ताबुदु मा ला यस्मउ वला युबसिर कुरान थी कुरान छा थो चए अल्लाह फरमाए नबी पंहिंजी उम्मत खे इब्राहिम जो वाक़ियो ॿुधाए वज़कुर फिल किताब इब्राहिम हिकिड़ो वक़्त जो नबी आहे इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़ुन नबिय्या सचो नबी हो इज़ क़ाल लिअबीहि पंहिंजे पीउ खे चवंदो या अबते ओ मुंहिंजा बाबा लिम ताबुदु मा ला यस्मउ क़ुरान ॿुधंदो वञ त माना बि कंदो वञा अबा चरे थियो छा बाज़ार में पंहिंजा ख़ुदा थो विकिणे अबा अलाह के को विकणंदो आहे छा अबा हथ जा बुत ठाहे करे सुबुह जो पैसनि ते खपाए थो ख़ुदा खे पैसनि ते खपाइबो आहे ओ बाबा छा थो करे हाज़र हा लिम ताबुदु मा ला यस्मउ अबा अहिड़नि खे सॾु छो थो करे जेके ॿुधनि ई कोन था वला युबसिरो ॾिसंदा बि नथी हे विचरे जो थियो आहे बेजान शइ खे ॿई हथ ॿधी वेठो आहे लिम ताबुदु मा ला यस्मउ वाणिया था चवनि घोटकीअ जा असां में ऐं हिननि में फ़र्क़ु कहिड़ो थियो असां सुबुह जो मंदर में वञूं हे वरी मुर्शिदनि जा चणा खड़काए पोइ जहिड़ा इहे तहिड़ा जिन्स साॻी आहे छा थो करे मुस्लमान ईमान बचाए लिम ताबुदु मा ला यस्मउ वला युबसिरो वला युगनी अनक शैया अबा न ॿुधनी था न ॾिसनी था न कुझु टारे सघंदई
वरी छा थो चए या अबद लिमा ताबुदु शैतान ला ताबुदु शैतान इन शैतान कान लिर्रहमान असिया। अबा यो शैतान तोखे हिते विहारियो आहे, शैतान वॾो दुश्मन थी, वॾो हरामी थी बाबा, छॾ हिनखे। या अबत ओ मुंहिंजा बाबा इन्नी अखाफ अन यमस्सक अज़ाब मिनर रहमान, मता ख़ुदा जो अज़ाब न अचे। तोखे पुटु अलाह अहिड़ो ॾिनो थी, नबी करे ॾिनो थी, अबा मूं ते कलमो पढ़। अबो आहे कलमो नथो पढ़े, ख़ुदा खे परवाह न आहे। इब्राहिम जे पीर खे ख़ुदा ग़रक़ करे छॾियो, तबाह करे छॾियो। हलो साईं, परवाह ई कोन अथसि। हेॾे असांजो नबी आहे, मिठो मोहम्मद काइनात जो सरदार आहे। हेॾे तक जाए अबू तालिब जे मथां वेठो आहे, रोए थो। हज़रत अली जे बाबे अबू तालिब खे चए थो, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, चाचा चाचा कलमो पढ़ो, मुंहिंजी भाइटे मोहम्मद जी वॾी ख़िदमत कई थी। चाचा अम्मा आमिना बि हली वई, चाचा ॾाॾो अब्दुल मुतलब बि वियो, चाचा मां त यतीम थी दुनिया में आयुमि, बाबो अब्दुल्ला त ॾिठो ई कोन। चाचा तुंहिंजे भाइटे मोहम्मद खे अलाह केॾी त इज़त ॾिनी आहे। वरफ़ाना लक ज़िक्रक, जाते अलाह जो नालो उते तुंहिंजे भाइटे मोहम्मद जो नालो। चाचा आज़ान में रब जी तारीफ़, मां मोहम्मद जी तारीफ़। चाचा नमाज में मुंहिंजी तारीफ़, चाचा तुंहिंजे भाइटे मोहम्मद जी तारीफ़, अल्लाह जी तारीफ़। चाचा मुंहिंजे मथां को दुरूद न पढ़े त ख़ुदा हुन जी दुआ ई क़बूल नथो करे। चाचा तुंहिंजे भाइटे मोहम्मद जो केॾो त शान आहे। चाचा कलमो पढ़, सुभाणे जहन्नम में वेंदे। अबू तालिब तो चए न न न, जीअरे जवानीअ में न पढ़ियो, हाणे छो पढ़ा? ओ चाचा भली दुश्मन काफ़रनि जे आॾो न पढ़, रुगो मां भाइटे मोहम्मद जे कन में कलमो पढ़, पोइ बि मां तोखे जन्नत वठी ॾींदोसां। नबी से रोए तो मोरा मुझे चाचे के कलमो पढ़, मुझे चाचो जहन्नम में थो, ये भी तो ही था। रुगो कन में चो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, भली साह निकरे माण्हुनि खे न ॿुधाए, रुगो मूंखे ॿुधाए, चाचा सुभाणे मां नबी जन्नत वठी वञे। अल्लाह, अबू तालिब मरी वियो पर कलमो नसीब न थियो। एॾो रुनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचे जे जनाज़े ते। अल्लाह सी नबी साईं कुरान मोकिलियो, पढ़ाऊं कुरान। अल्लाह फरमायो इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। बुधो सरकारी साहब वेठो आहे, बुधो कुरान। इन्नका ला तहदी मन अहबब्त, ओ मुंहिंजा सोना मिठा मोहम्मद नबी, जेके तूं चाहे हिदायत जे लाइ नथो करे सघे, जेके मां ख़ुदा चाहियां मां तो हिदायत ॾेई सघां। तुझो कम शाहे या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिक व इल्लम तफअल फमा बल्लगत रिसालत। तुझो कम वाइज़ कर, नसीहत कर, उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसनत वजादिलहुम बिल्लती ही आसन। नबी तुझो कम नसीहत कर, वाइज़ कर, पर हिदायत ताजे हथ में न। मौलवियो बुधो बुधो, हिदायत मां अल्लाह जे ॻाल्हि हले पई। नूह नबीअ जी याद आहे, कॾहिं विसरी वई? याद आहे न बा? छा थो चए? तवजो कयो, 15 मिंट बचान। या बुनई यरकम माना, ओ मुंहिंजा बचड़ा, मथों बि पाणी थी, हेठों बि पाणी थी, अचु ॿेड़ीअ में वे, बची वेंदे। पुट बि कोन भागो। छा थो चए पंहिंजे पीउ खे, अब्बा छा कंदो पाणी? निभागे खे इहा ख़बर न आहे त ख़ुदा जो अज़ाब ईंदो आहे त पोइ का शइ बचाए न सघंदी। अब्बा छा कंदो पाणी? छा थो जवाबु ॾे? उहो जवाबु रब क़ुरान में लिखायो आहे। पीउ खे चए थो, पुटु त अबो त चवेसि पियो, हलिया या बुनैयर कमाना, ॿेड़ीअ में सवार थी, कलमो पढ़, वला तकुम अल काफ़िरीन, काफ़िरनि सां गॾु न थी, मुंहिंजो पुटु आहे, हलिया। पुट खे तो, पीउ खे चवे थो, उहो पुटु नाफ़रमान हज़रत नूह खे चए थो, क़ाल सआवी इला जबल, काॾे वेंदो? जबल ते वेंदो, में पाणी छा कंदो? यासिमनी मिनल मां, जबल मोखों बचाईंदो पाणीअ खां। हेॾे मां तव्हां खां पुछां थो, जॾहिं ख़ुदा जो अज़ाब ईंदो आहे पोइ जबल बचाए सघंदा? हया कर ख़ुदा को, रो। कहिड़ी ख़बर राति आख़िरी जे सखर में हुसैनी रोड ते 3 माड़ इमारत घंटा घर जे भरिसां किरी पई आहे, 17 माण्हू मरी विया। रात जो टीवियूं ॾिसी, मोबाइलियूं ॾिसी सुम्ही पवनि, ख़बर ई न पई। हेॾो राति जो राति 3 माड़ किरी पई, मलबे जे हेठो अॼु अञा आख़िरी लाश अॼु गुड़िया अथव। कहिड़ी ख़बर है, ये मौत आख़िरी ॾींहुं हुजे, मथां घर बि न पुॼी सघी।
तौहीद खणी वन वाइदन मो सिखी वन हयाती ते कोई एतबार न थी कुल्लु मन अलैहा फान इन्नक मय्यतुन व इन्नहुम मय्यतून। अरे ता केड़ा वडा माण्हू आयो मुझे आडो अरे कायनात जो सरदार आ जिंदे सदके जन्नत सिंगारी आ मिठो मोहम्मद उनके भी मौत जी निंड में मां खुदा सुमारियो ताजा साह कढंदो आ इज़राइल उनके भी मां खुदा मौत दींदुम रहण वारो नालो ही मुझो आ लिकुल अजल मुसम्मा हर कंहिंजे मौत जो टाइम मां मुकरर कयो आ ला यस्तक़दिमून वला यस्तअखिरून जॾहिं घड़ी पूरी थींदी न मिंट अॻिते थींदो न मिंट पोइते थींदो खुदा जे वास्ते सैयद जे हथ में क़ुरान आ पार थो कयां मुशरिक न थी तौहीद वारो थी न त क़ब्र भी ख़त्म क़यामत भी ख़त्म न त कुझु न बचंदई कई साल जहन्नम में पियो छो त गुनाहगार जी खुदा वट बख्शिश आहे पर मुशरिक जी खुदा वट बख्शिश ही नहीं फक़द हर्रम अल्लाह अलैहिल जन्नत व मावाहुन नार रब तो जे मुशरिक दे मां खुदा जन्नत ही हराम करे छड़ी आ जहन्नम एरे अना गैरत जो मिसाल बियो भी ॾियां नाराज न थी जाए मां समझाइण लाइ चवां थो अबा तूं असां जी घरवारी भाॼीअ में मिर्च सस विझे लूण विझे त पोइ घरवारीअ खे तलाक ॾींदी नथा घरवारी के घरों कढी छॾींदे न तूं चवंदेसि फ़क़ीराणी अॼु भाॼीअ में मिर्च एॾा विधई महिमान गिला करे विया ॿीहर भाॼी पचाए त चङी कजांइ मिर्च न विझाए घणा भाॼी सुठी पचाए पर जेकॾहिं तूं असांजी घरवारी मुड़ुस वारो ताल्लुक मोहबत वारो जेकॾहिं ॿिए माण्हूअ सां करे त पोइ घर में रहण जहिड़ी थींदी सिधी गोली हणंदेसि कारी करे मारे छॾींदेसि या तला करे घरों कढंदेसि छो त भाॼीअ में लूण विधई ख़ैर आहे ॿीहर न विझ पर हिते जेका मोहबत मां मुड़ुस वारी उहा ॿिए सां कई त मुंहिंजी गैरत बर्दाश्त न थी अलाह तो चवे अड़े तोखे पंहिंजी घरवारीअ ते गैरत अचे थी मां ख़ुदा तोखां वधीक गैरत वारो न सम्झई ॻाल्हि मां ख़ुदा वधीक गैरत वारो अड़े मूंखे कीअं गैरत न ईंदी तां को वधीक त मिठो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गैरत वारो अरे नबी से को वधीक मां खुदा गैरत वारो आ छो त निंड भी मां कराई मां औलाद भी मां ॾिनी मां हासे बच्चा भी मां ॾिना मां रिज़्क रोज़ी भी मां ॾिनो मां सिहत मां ॾिनी मां जवानी मां ॾिनी मां मां जे पेट में मां खारायो मां बचपन में मां खारायो मां अरे तोखे त खारायो तुझे घर वारनि खे भी खारायो तुझे घर वारनि खे त खारायो घर में मेयूं बीठियूं थी उन्हनि खे भी मां खारायो बकरियुनि शेलनि खे मां खारायो अरे जानवर के मां खारायो रब तो जे सब कुछ मुंजो थी ओ तू जो मुशरिक थी करे है नक पेशानी खणी मां अल्लाह को सवा मुर्शिदन जे पेरन ते झुकाए झंडन ते झुकाए कंडन ते झुकाए दरगाहन ते नमाज वारा सजदा जेके मां अल्लाह जो हक उन बेन जे तरह ते करे त मां खुदा के एडी गैरत ईंदी तू घरवारी के तलाक ॾेई मारे घरों कढे तो मां भी तोके पाण को जुदा करे बेगैरत करे तोके मां भी जहन्नम में उछलाईंदो मां एड़े गद्दार ते मां खुदा जन्नत ही हराम करे हराम सही सोचा गलत सही है पर हिकड़ी सूरत आहे रब केड़ी भला जेके शिरक करे वेठा न मन इन फकीर अमानुल्लाह जे जलसे में मां गुनाहगार सैयद जे टूटन फूटन लफ्ज़न में जेकरे तौबा कर छो त कई ज़ुबान सां शिरक करे विया अथव नबी से फरमायो मन हलफ बिगैरिल्लाह फक़त अशरक जे अल्लाह जे नाले खां सवा ॿिए जो कसम खयो इहो भी मुशरिक थी वियो असा पंहिंजी ज़ुबान सां कई शिरक जा कलमा कढिया आहिनि कीअं साईं मांखे मस्जिद जो कसम आहे मां जे खीर जो कसम आहे नूर भटारे जो कसम आहे रोज़ी तो खावां रोज़ीअ जो कसम आहे अली जो कसम आहे नबी जो कसम आहे सेवण वारे साईं जो कसम आहे भिटाई जो कसम आहे साईं चीज़ल शाह जो कसम आहे फिलाणे जो कसम आहे खबरदार मुंहिंजे मुर्शिद बेर वारे जी फतवा आहे अल्लाह हुन जी क़ब्र ते रहमत करे जंहिंजी क़ब्र मां जन्नत जी ख़ुशबू आई जे अल्लाह जे नाले खां सवा ॿिए जो कसम खयो इहो भी ॿीहर कलमो पढ़े तौबा करे मुशरिक थी वियो अरे जे तोखे कसम खणण जी ज़रूरत पवे तो क़ुरान जो कसम भी न खणो अल्लाह जो खणो साईं बेर वारा तकीर में चवंदा क़ुरान जो कसम भी न खणो छो त क़ुरान जो कसम भी घट आहे अल्लाह जो कसम हिन क़ुरान खां भी मथे क़ुरान अल्लाह जो कलाम आहे हीअ रब जी सिफ़त आहे रब जी सिफ़त आहे रब जी ज़ात त क़ुरान खां भी मथे आहे चओ सुभान अल्लाह हाय हाय क़ुरान जो कसम खणो बाक़ी अल्लाह ख़ालिक आहे हुन जी मर्ज़ी आहे जंहिंजा वणेसि कसम खणे
नबी सद तो करे पुट अचे कोन तो बुधो कुरान गाल याद विसरी वई हाय हाय छा तो चवे क़ाल सावी इला जबली आसमनी मिनल मा क़ाल ला आसमल यौम मिन अमरिल्लाह नबी तो जे पुट अज कोई न बची सगंदो न जबल बचना कोई भी न बचंदो इल्ला मर रहमा जते खुदा रहम करे वो बची वेंदो जेते अल्लाह आराम करे रब रहम कयो हिकड़ी कुराड़ी ते जेका बची वई कुराड़ी हज़रत नूह अलैहि सलाम ने रोज बकरी जो खीर खणी ईंदी चवंदी हुअसि ॻाल्हि त ॿुध ॿेड़ी त ठाहीं थो खीर बि पी पर जॾहिं उहो टाइम अचे न ख़ुदा जे अज़ाब जो मां कुराड़ीअ खे न विसारजांइ मूंखे बि ॿेड़ीअ में खयूं वञजांइ अल्लाह फरमायो मां दुनिया खे ॾेखारण जे लाइ नूह नबीअ खां उहा कुराड़ी दिमाग़ में विसराए छॾी 40 माण्हू चढ़ी विया जानवर भी जोड़ी जोड़ी खणी जॾहिं जो निकितो त कुराड़ी विसरी वियसि कुराड़ी घर आहे हेॾो ख़ुदा जो अज़ाब आसमान में पाणी ज़मीन में पाणी तफ़सीर लिखंदा 6 महीना ख़ुदा जो अज़ाब हलो घणा महीना 6 महीना जो मींहुं वसे त केतिरो पाणी थींदो 6 महीना पूरी रूए ज़मीन ते बरसात हता के इन अज़ाब खां पोइ रब जो घर काबतुल्लाह जी ॿीहर तामीर थी आहे नूह अलैहि सलाम सां एॾो पाणी पर अल्लाह जी बानी बुढ़ड़ी जेका घर में वेठी आहे नमाज़ थी पढ़े सजदे में चए थी सुबहान रब्बियल आला रब आसमान ज़मीन जे पाणी खे चयो ख़बरदार सॼी रूए ज़मीन ते हलजो पर कुराड़ीअ जे घर जे वेझो कतिरो पाणीअ जो न वञे जेके रब रखे रुच खे जंहिंजो रब तंहिंजो सभु रूए ज़मीन ते पाणी पर कुराड़ीअ जे घर में कतिरो पाणी बि न वेठी आ सजदे में जागो था फरमाइन था रजब जो महीनो खां बेड़ी शुरू थी हे तक जा रजब शबान रमजान शवाल ज़ुल्क़द ज़ुलहज तफसीर में अचे तो 6 महीना बेड़ी हले पई पाणीअ में नूह नबी तो जे मां बेड़ीअ में त मांखे ख़ुदा मेराज पियो कराए हर कंहिंजो मेराज आहे न पंहिंजी पंहिंजी जाइ फरमाए तो 2 मुहर्रम जो ॾींहुं आयो त मुंहिंजी बेड़ी जूदी जबल ते पहुती कुरान तो फरमाए अॻिते ॿुधो कुरान असांजे वाइज़ जो फ़ैसिलो कुरान थो करे सम्झो कुरान वक़ील या अर्ज़ बलई माअक व या समाउ अक़लिई वग़ीज़ल माउ वक़ुज़ियल अमर वस्तवत अलल जूदी कुरान तो फरमाए शान महीननि खां पोइ जॾहिं ॿेड़ीअ खे जूदी जबल ते पहुचायोसीं पोइ अल्लाह ज़मीन खे चयो ओ ज़मीन जी मुंहिंजा रब अबलई अबलई या अर्ज़ बलई ज़मीन जल्दी कर शान महीननि जो बीठल पाणी पी अरे हिकिड़े मिंट में शान महीननि जो पाणी ज़मीन चूसे वई हुकुम कंहिंजो आहे अल्लाह जो वया समाओ अक़ली वरी आसमान खे चयो हाणे बस बस बंदि कर बरसात आसमान बीजी वियो ज़मीन पाणी चूसे वई सॼो खुशकी थी वई सुकी वियो गप बप हली वई वग़ीज़ल मा बंद थी वियो आसमान में पानी वक़ुज़ियल अमर रास्ता सीधा थी विया निकिरो ॿाहिरि नूह नबी वरी मोटी आयो वरी नई आबादी नवां वसम नवां घर एॾो कुराड़ी निंड पई अल्लाह उनखे निंड ॾेई छॾी सजदे में बकरी घर में दस जमो खीर ढोंदी उहा बि निंड खुदा फरमाए ॾिसो ॾिसो 6 महीना कुराड़ीअ न मानी खाधी न पाणी पीतो निंड कराई मांसि न बुख ॾिनी मांसि न उन छो त बुख बि मां ॾींदो आहियां त बुख लाहींदो बि मां आहियां हलो साईं 6 महीननि खां पोइ कुराड़ी सजदे में उथी निंड में उथी सजदे में उथी नमाज़ पूरी करे हेॾे तक जा इल्ला मरहिम जो मिसाल थो ॾियां वरी बकरीअ में खीर ॾुई शाम जो साॻी जाइ ते आया नूह नबीअ खे हे खीर वठो पर ॻाल्हि ॿुध जॾहिं ख़ुदा जो अज़ाब अचे त मूंखे न विसारजांइ अम्मा मूंखे माफ़ कजांइ तूं काथे वई आहीं छो जे उहो अज़ाब आयो बि वियो बि जे अल्लाह सां मूंखे त ख़बर ई कोन्हे मां त हाणे नमाज़ पढ़ी आई आहियां अम्मा रब रब्बा तोखे बचाई बाक़ी मुल्क सॼो ख़त्म थी इल्ला मर रहीम त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे
अल्लाह जी ज़ात के सुञाणो सजदो रब जे यादो हो पियो चवे ॻाल्हि यादि कन विसरी वई बस तवजो के 5 मिंट बचा छा पियो चवे ॿुधो ॿुधो नमाज़ जो टाइम थो थिए चए पियो साईं ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे अल्लाह असांजी ॿुधंदो कीअं असां गुनाहगार रब तो चए वकुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अरे ज़ानिया शराबिया सॼी ज़िंदगी न क़ुरान जो मुंहुं ॾिठई हेॾे कॾहिं मस्जिद में पेर न पातई केॾो बि गुनाहगार आहे ॿियनि जे दर ते वञण जी ज़रूरत न आहे रुगो अखियुनि मां नीर वहाए। अरे मूसा नबी जी क़ौम में 100 खून कंदड़ खे बि मां ख़ुदा बख़्शे छॾियो तू त मुंहिंजे मिठे मोहम्मद जो उम्मती आहे जेको मोहम्मद बि त अहमद बि हामिद बि त महमूद बि क़ासिम बि त आकिब बि फातिह बि त हाशिर बि ॿुधो तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जे जलसे में अचण वारो रब तो फरमाए त उन जा उम्मती हो जेको लोलाक जो सरदार आहे जेको हाफ़िज़ आहे उहो नबी जेको मोहम्मद अहमद हामिद महमूद क़ासिम वा आकिब वा फातिह वा हाशिर वा रशीद वा मशहूद वा बशीर वा नज़ीर वा शाफिया हादिया महदिया माहिया मुंजिया नाहिया रसूल नबिया हाशमी सैयद वा अबतगिया अजीज नबिया हरीस नबिया रऊफ नबिया ताहा मुजतबा तासीन मुर्तज़ा हामीम मुस्तफ़ा यासीन औला जेको मुज़म्मिल वा मुदस्सिर वा मुसद्दिक़ वा तय्यब वा नासिर वा मंसूर वा मिसबाह वा आमिर वा हिजाज़िया नज़ारिया कुरैशिया मुज़र्रिया नबियो तौबता ओ इन कुरान मजीद जो हाफिज नबिया कामिल नबिया सादिक वा अमीन वा अब्दुल्ला कलीमुल्ला हबीबुल्ला नजीउल्ला सफीउल्ला अकमारे कर मां खत्म गया जेको नबी कलीमुल्ला हबीबुल्ला नजीउल्ला सफीउल्ला खातमुल अंबिया अव्वल नबी आखिर नबी ज़ाहिर नबी बातिन नबी नबी रहमत मुझो यतीम वा करीम वा मुजीब वा शकूर वा मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमता रसूलुल अव्वला रसूलुल आखिर वा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता रसूलुल जन्नता जेको साहिब फिताज वल मिराज वल बुराक वल अलम इस्मुहु मकतूबुन मरफून मनकूशुन फिल लौह वल कलम उन नबी जा उम्मतियो जो जिस्म मुक़द्दसा मुअत्तरा मुतहरा मुनव्वरा फिल बैत वल हरमा जेको शम्स ज़ुहा बदरुद दुजा सदरुल उला नूरुल हुदा का फिल वरा मिसबाह ज़ुलम जमील शियम शफीउल उमम साहिबुल जूद वल करम जेको वल्लाहु आसिम हो व जिब्रील खादिम हो वल बुराक मरकब हो वल मेराज सफर हो व सिदरतुल मुंतहा मकाम हो व क़ाब क़ौसैन मतलूब हो वल मतलूब मक़सूद हो वल मक़सूद मौजूद हो। अरे उन जा उम्मती हो जेको सय्यदुल मुरसलीन शफीउल मुज़निबीन अनीसुल गरीबीन रहमतल लिल आलमीन अकमारे कर आखिरी गाल तो क्या मुरादुल मुश्ताक़ीन शम्सुल आरिफीन सिराजुल सालिकीन नबी जा उम्मती हो। अरे उन जा उम्मती हो जंहिंजा कायदे जा अखर भी शान पढ़ंदा अलिफ चवंदो वा अल्लाह जो दिलबर नबी बा चवंदी आहे बरकत भरियो नबी ता चवंदी आहे ताजदार नबी हेॾे ख्याल कर ता चवंदी आहे ताजदार नबी सा चवंदी आहे इन उम्मत जा सवाब वधाइण वारो मोहम्मद मीर मिलियो आहे ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह जी मतो चे जन्नत जी ज़मानत वारो हाथी चे हबीब खुदा खादी चे खैरुल वरा वारो दाल तो चे उहो नबी जंहिंजो दीदार रब्बिल अव्वल में थियो आहे साल तो चे ज़ख़ीरा कायनात राती चे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ज़ाती चे ज़मीन आसमान वारो सीन तो चे सिज चंड खां वधीक चमकंदड़ शीन तो चे ओ बगदादी वारो घोटकी वारो असां गुनाहगारनि जी शफ़ाअत करण वारो साध तो चे सिरात मुस्तकीम जो तग ॾेखारण वारो ज़ाद तो चे ज़ामिन जन्नत फादी चे फ़ख्र तमन्ना वारो काफ़ तो चे न कुरान वारो नबी नंढो काफ़ तो चे कायनात जो नबी लाम तो चे लुत्फ़ इनायत वारो मीम तो चे मरकज़ हिदायत वारो नून तो चे नूरानी ज़ुल्फ़न वारो वाती चे वजह तख़लीक़ कायनात वारो हाथी चे हिदायत जे मरकज़ वारो याती चे यसरफ जे शहर वारो ॿुधो नबी साईं जे शान जो जलसो आख़िर में हुज़ूर जी झलक ॿुधाया तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जो जलसो आहे असांजो नबी ख़ातमुल अंबिया कहिड़ो अचो क़ुरान को पुछो क़ुरान असांखे नबी साईं जो चेहरो ॿुधा चए थो वज़्ज़ुहा
कुरान असांखे नबी साईं जा ज़ुल्फ़ ॿुधाए वल्लैलि इज़ा यग़शा कुरान नबी साईं जो सीनो त ॿुधाए अलम नशरह लक सदरक कुरान नबी साईं जी चेल त ॿुधाए अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक कुरान नबी साईं जूं अखियूं त ॿुधाए अलम नजअल लहू ऐनैन कुरान नबी साईं जी ज़ुबान त ॿुधाए ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बिही ओ कुरान मूंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर त ॿुधाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद कुरान मूंखे नबी साईं जा यार त ॿुधाए चए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा कुरान मूंखे नबी साईं जा शागिर्द त ॿुधाए चए तो उलाइक हुमुस सादिक़ून अख मारे कर उलाइक हुमुर राशिदून ओ नबी साईं जी जमात ॿुधाए उलाइक हिज़्बुल्लाह अला इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून कुरान मूंखे नबी साईं जी हौज़े कौसर त ॿुधाए इन्ना आतैना कल कौसर कुरान मूंखे नबी साईं जा दुश्मन त ॿुधाए असांजे जलसन जो सिंगार कुरान आहे चए तो इन शानियक हुवल अबतर तब्बत यदा अबी लहब व तब कुरान मूंखे नबी साईं जी मेराज त ॿुधाए चए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा ओ कुरान मूंखे नबी साईं जो क़िबलो त ॿुधाए फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम कुरान मूंखे नबी साईं जो न्याणियूं त ॿुधाए या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिक व बनातिक कुरान मूंखे नबी साईं जो घर वारियूं त ॿुधाए चए तो या निसा अन्नबी लस्तुन्न का अहदिम मिनन निसाए इन तक़ैतुन्न फला तख़ज़ान बिल क़ौल अल्लाह तुझे वदन जी कब्र ते कुरान जी रहमत करे ॿुधो आख़िरी गानो और कुरान मूंखे नबी साईं जा लक़ब ॿुधाए चए तो या अय्युहर रसूल या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दस्सिर यासीन वल कुरानिल हकीम ताहा कुरान मूंखे नबी साईं जे इश्क जा कोट वर्ड ॿुधाए जेके अल्लाह साईं खे ख़बर पियो मोहम्मद खे ख़बर टे खे ख़बर न आहे जीअं आशिक मशूक जा कोट वर्ड थींदा आहिनि कुरान तो चए अलिफ लाम मीम अलिफ लाम रा हामीम अलिफ लाम मीम साद काफ हा या ऐन साद और कुरान मूंखे नबी साईं जा अहल बे त ॿुधाए चए तो ॿुधो वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमनस सलात व आतीनस ज़कात व अतीनल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा कुरान मूंखे नबी साईं जा सहाबा त ॿुधाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु कुरान मूंखे नबी साईं जा हथ त ॿुधाए इन्नल्लज़ीन हेॾे कुरान सैयदनि जे सीने में आहे मां तोखे पिण ॿुधाईंदो वञा कुरान खोलण जी ज़रूरत न आहे दुआ कयो अल्लाह सभिनी खे तौहीद नसीब कराए इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊनल्लाह कुरान असांखे नबी साईं जी बैत ॿुधाए लक़द रज़ियल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरत फअलिम मा फी क़ुलूबिहिम फअनज़ल अस-सकीनत अलैहिम कुरान मूंखे नबी साईं जूं सिफ़तूं ॿुधाए चए तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा कुरान मूंखे नबी साईं जो अखलाक ॿुधाए चए तो नून वल क़लम व मा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लअजरन गैर ममनून व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम मां कुरान को पुछां ख़ुदा जो कसम आहे सॼो ॾींहुं गुज़री वञे न ख़ुदा जी ख़ुदाई ख़तम थींदी न मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाई ख़तम थींदी बस तूं असांजे मथो हक़ आहे जंहिं शफ़ीक़ नबीअ ख़्वाब में क्याला वारे खे बशारत ॾिनी आहे त मुंहिंजी उम्मत जहन्नम में छो थी वञे गैरत धारियो
माँ जे पेट में अल्लाह अखियूं बदिनियूं, कन बदिना, हथ बदिना, पेर बदिना, गोटा बदिना, कुल्ला बदिना, पर दंद 32 ॾिनई, आंगुरियूं 20 ॾिनई, पर मुंहिंजे रब गैरत वारा 4 उज़वा, नक बि हिकु, मथो बि हिकु। हाँ सही, अल्लाह से ज़ुबान भी हिकु, दिल भी हिकु। छो? कुल अल्लाह अहद, मां ख़ुदा भी हिकु आहियां त तुंहिंजी दिल भी हिकु आहे। हिन में मोहबत जी जाइ बि मां हिकु रब खे। कुल अल्लाह अहद, मां अल्लाह भी हिकु आहियां त ज़ुबान सां खुशामद ॿिए जी न कर, तारीफ़ भी मां हिकु रब जी कर। कुल अल्लाह अहद, मां ख़ुदा भी हिकु आहियां, तुंहिंजो नक भी हिकु आहे, तुंहिंजो मथो भी हिकु आहे। सिर कटिजी वञे सुहिणे हुसैन वांगुरु, हुन हुसैन जे नाने वांगुरु हिकु रब जो दर न छॾी। दुरूद शरीफ पढ़ो। आज इमदादुल्लाह जो शागिर्द मुंहिंजो हमसफ़र साथी हुसैन अहमद हिकिड़ो तौहीद ते